वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह CCI इजलास में तकरारी केनालनि वारी रिथा रद्द करण बाबति सिंध जो केस खटण खां पोइ इस्लामाबाद खां कराची पहुतो। केनाल रिथा रद्द थियण जी ख़ुशी ऐं सिंध जो भरपूर नमूने केस विढ़ण ते PP पारां कराची एयरपोर्ट ते वॾी वज़ीर जी शानदार आजिया गोलनि जी वरखा सिंध जी अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ ते सैयद मुराद अली शाह खे ख़राज तहसीन पेश। सीनियर सूबाई वज़ीर शुरजील इनाम मेमण PP कराची डिवीज़न जे सदर ऐं सूबाई वज़ीर सईद गनी वकार मेहदी ऐं ॿियनि अॻवाननि तोड़े कारकुननि वॾे वज़ीर जी आजिया कई। जीए भुट्टो जीए बिलावल जे नारनि सां एयरपोर्ट गूंजे उथियो। जुरतमंदाणनि क़दमनि ते PP क़यादत खे सलाम पेश। वॾी वज़ीर जो चवणु आहे त केनालनि वारो फ़ैसिलो वापसि थी चुको आहे। केनाल मसइलो हल थियण ते सिंध जी अवाम खे मुबारकूं ॾियां थो। कुझु माण्हू सूबे में शरारत करणु चाहिनि था ऐं कुझु माण्हू सूबनि खे विढ़ाइणु चाहिनि पिया। केनालनि जे मामले ते सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदड़नि खे कुझु न मिलियो। एहतजाज कंदड़नि खे ॿीहर अपील करियां थो धड़ा ख़तमु कया वञनि। रोड ब्लॉक हुजण सबबि माण्हू ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आप पार्टी खाते जे वज़ीर जाम खान सोरो जी कराची में मुलाक़ात। वॾी वज़ीर पारां पार्टी चेयरमैन गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे फ़ैसिलनि बाबति ब्रीफिंग। सैयद मुराद अली शाह चयो आहे त तकरारी केनालनि बाबति रहनुमाई करण ते हू बिलावल भुट्टो ज़रदारी जा पुराइता आहे। नवनि केनालनि जी अदावत लाइ इर्सा जी जोड़जग ऐं पाणी जी दस्तियाबी सर्टिफिकेट ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त जी ॿुधणी। वफ़ाक़ी हुकूमत पारां तकरारी केनालनि वारो मनसूबो रद्द थियण वारो नोटिफिकेशन अदालत में पेश कयो वियो। इर्सा जा नुमाइंदा एडवोकेट जनरल सिंध एडिशनल अटॉर्नी जनरल दरख़्वास्त गुज़ार बैरिस्टर ज़मीर घुमरो अदालत में पेश थिया। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुज़िरियल ॾींहुं CCI इजलास में तकरारी केनालनि वारो मनसूबो ऐं पाणी दस्तियाबी वारो इर्सा जो सर्टिफिकेट बि रद्द कयो वियो। अदालत केनालनि वारो मसइलो उकलाए छॾियो। अदालत सिंध मां इर्सा में नुमाइंदो मुक़ररु करण बाबति रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 22 मई ताईं मुलतवी करे छॾी। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल पारां सिंधू दरिया ते नवां केनाल अॾण वारो मनसूबो रद्द थियण खां पोइ वकीलनि मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻायल धरड़ा ख़तमु करे छॾिया। बबरलो बाईपास ताईं नेशनल हाईवे ते अञा ट्रैफ़िक फाथल। हज़ारे गाॾियूं रोडनि ते फाथल। सामान ज़ाया थियण लॻो। माण्हू परेशान। सुभाणे खां समूरनि अदालतुनि में हड़ताल बि ख़तमु कई वेंदी। कंदकोट वेझो गोला मोड़ इंडस हाईवे ते 9 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ धरड़ो बि ख़तमु कयो वियो। ओबावड़ो भरिसां सिंध पंजाब दंग कमो शहीद वटि लॻल 7 ॾींहंनि खां पोइ ख़तमु कयो वियो। बंदि थियल रोड खोलिया विया। ट्रैफ़िक बहाल थी वई। केनाल रिथा ख़िलाफ़ एहतजाज सबबि पाकिस्तान जो तमामु घणो नुक़सानु थियो। एहतजाज में जॾहिं डफेड़ ऐं नफ़रत हूंदी आहे त घणो नुक़सानु थींदो आहे। हिन एहतजाज में कुझु माण्हू अहिड़ा शामिल हुआ जेके सिर्फ़ु केनालनि ख़िलाफ़ न हुआ पर उन्हनि जो सियासी मक़सदु कुझु ॿियो हो। जिन माण्हुनि डफेड़ पैदा कया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। PP अख़बार शाज़िया तमरी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त भारत बिना तस्दीक जे पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻायो। पाकिस्तान हमेशह लाॻापा बहितर करण जी ॻाल्हि कई। मोदी कीअं पाकिस्तान जो पाणी बंदि कंदो। सिंतास मुआहिदो आलमी सतह जो आहे। टेक्नोलॉजी जे शोबे में तेज़ी सां तब्दीली आई आहे। 2 दहाकनि जी भेट में अॼु जी डिजिटल दुनिया मुकमल तौर तब्दील चुकी आहे। पंजाब में IT जे शोबे में तमामु घणी तरक़ी थी आहे। पूरे पाकिस्तान में IT पार्क्स ठाहिया पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में डिजिटल फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस खे ख़िताब संदसि चवणु आहे त मसनूई ज़हानत ऐं IT में नौजवाननि जी तालीम ऐं तरबियत जो वॾो मनसूबो जोड़ियो वियो आहे। सॼी दुनिया जे सीड़पकारनि खे IT शोबे में सीड़पकारी जी दावत ॾियूं था। IT शोबे में परॾेही सीड़पकारनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। आलमी बैंक पाकिस्तान लाइ $108 मिलियन जी इज़ाफ़ी रक़म जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त रूरल एक्सेसिबिलिटी प्रोजेक्ट लाइ $78 मिलियन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं इन मंसूबे सां मंडियुनि ऐं मुलाज़मतुनि ताईं पहुच खे बहितर बणायो वेंदो। क़ौमी असम्बली मुख़ालिफ़ अख़बार उमर अयूब जी बयान ते तर्जुमान सिंध हुकूमत सादिया जावेद जो रद्द अमल। सादिया जावेद जो चवणु आहे त CCI इजलास में वाज़े थी वियो त केनालनि जी मंज़ूरी कंहिं वक़्तु ॾिनी वई। PTI मुख़ालिफ़ धुर अख़बार उमर अयूब ऐं ॿियनि PTI अख़बारनि खे सदर आसिफ अली ज़रदारी फोबिया करार ॾिनो आहे। उमर अयूब अवाम खे गुमराह करण जो कमु बंदि करे केनाल मनसूबो ख़तमु थी चुको आहे। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे हूंदे को बि सिंध जे पाणी ते धाड़ो नथो हणी सघे। पाक फ़ौज लाइन ऑफ कंट्रोल जी भंकड़ी करण ते भारतीय क्वाड कॉप्टर ख़ैराइत विधो। सिक्योरिटी ज़रियनि मौजूद बम्बर्स जे इलाइक़े मनारो सेक्टर में दुश्मन क्वाड कॉप्टर ज़रिए जासूसी जी कोशिश कई पर पाक फ़ौज भारतीय क्वाड कॉप्टर जी LOC ते फ़िज़ाई हदुनि जी भंकड़ी नाकाम बणाईंदे किराए विधो। पाक फ़ौज बरवक़्त कार्रवाई करे दुश्मन जी किरियल कोशिशुनि खे नाकाम बणायो। पाक फ़ौज दुश्मन जी कंहिं बि जारीअ जो तकिड़ो ऐं मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तयारु आहे।
कराची में यूनिवर्सिटी रोड ते वाटर कॉर्पोरेशन जी 84 इंच कतर पानी की लाइन लीक थी वही। शहर के मुख्तलिफ इलाइकन में पानी की फराहमी जुजवी तौर मअतल। वाटर कॉर्पोरेशन के तर्जुमान मूजिब पानी के प्रेशर के घटाए वियो है। पानी की मिकदार में घटाई बाद मरम्मती कम शुरू कियो वेंदो। मरम्मती कम 96 कलाकन में मुकम्मल कियो वेंदो। मरम्मती कम दौरान शहर के मुख्तलिफ इलाइकन में पानी की फराहमी जुजवी तौर मअतल रहंदी। सिंध हुकूमत तरफा कराची में हलंदड़ समूरिन ऑनलाइन टैक्सी सर्विसेज लाइ हिकी निज़ाम आणण ईवी टैक्सी लॉन्च करण लाइ कदम तेज़ करण जो फैसलो सीनियर सूबाई वज़ीर शोर जिला मेमर की सदारत हेठ ट्रांसपोर्ट खाते जो इजलास में आवाम के आसान किस्तन ते ईवी टैक्सी गाड़ियों फराहम करण के मुख्तलिफ मॉडल्स से गौर कियो वियो। वॾे वज़ीर की सिड़पकारी और पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बाबत खास मददगार कासिम नवीद कमर की खुसूसी शिरकत। सीनियर सूबाई वज़ीर शोर जिला मेमर जो चवड़ा है कि कराची के शहरन के मयारी महफूज माहौल दोस्त सफरी सहूलतों फराहम करण सिंध हुकूमत की अव्वलीन तरजीह है। ईवी टैक्सी सर्विस न सिर्फ शहर जो टैक्सी निज़ाम बेहतर थींदो पर माहौलियाती गदलाड़ में भी वाज़े घटाई ईंदी। असां कराची में टैक्सी गाड़ियों के निज़ाम के एक मरबूत और जदीद अंदाज में एक पे कम करे रहा आहियूं। असांजी ख्वाहिश है कि कराची में हलंदड़ रिवायती बसूं ॿियनि ज़िलनि में मुंतकिल थियनि ऐं शहर जो मुकम्मल बस निज़ाम ईवी बसिस से मुंतकिल कियो वञे। कराची के शहरुनि लाइ डबल डेकर बसूं हलंदड़ साल जून ताईं पहुची वेंदियूं। नयुनि बसुनि जी हिकु वॾी खेप जून के आख़िर या जुलाई के शुरू में अचण जो इम्कान है। कढ़ण सब डिवीज़न के सनी गोनी शाखी पुछड़ी में पानी न हुजण खिलाफ सनी गोनी शहर में फिशर फोरम और पुछड़ी के आबादगारन के सॾे ते हड़ताल रैली कढ़ी मुख्य चौक ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवड़ा है तो बदीन की पुछड़ी में पीअण जो पानी न है। इंसान जानवर पखी पखड़ उन और बुख मरी रहा है। पानी ॾेई परेशानी खत्म कई वञे।